फरमाइंदा इदा तुतला अलैहिम आयातुना क़ालू क़द समिअना लौ नशाअु लक़ुलना मिस्ल हाज़ा। काफ़िर चवंदा त अहिड़ी तरह ये आयतूं त असां अॻ में बि ॿुधंदा रहंदा हुआसीं, अहिड़ियूं कहाणियूं असां अॻ में बि ॿुधंदा रहंदा हुआसीं। की कोशिश कई उन्हनि क़ुर खे मिटाइण जी। इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन। चवंदा त इहे त पहिरियों जूं कहाणियूं ऐं आखाणियूं, अहिड़ियूं कहाणियूं असां ॿुधियूंसीं, अहिड़ा किसा ॿुधासीं। फरमाईंदा वइज़ क़ालु अल्लाहुम्म, जॾहिं चई उन्हनि खे अल्लाहुम्म इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिक। एॾा ज़िद्दी हूंदा काफ़िर, काबे जे ग़िलाफ़ खे पकड़े करे चवंदा त ए अल्लाह, जेकॾहिं इहो क़ुर हक़ आहे, जेकॾहिं इहो तुंहिंजो रसूल सचो आहे, फअमतिर अलैना हिजारतम मिनस समाअ औ इतिना बिअज़ाबिन अलीम। काफ़िर चवंदा, काबे जो ग़िलाफ़ खे पकड़े करे चवंदा, ए अल्लाह, जेकॾहिं तुंहिंजो रसूल सचो आहे त असांजे मथां पथरनि जो मींहुं वसा। माना एॾा ज़िद्दी, एॾा सम्झनि बि था त मरण खां बाद में मोटंदासीं न, तॾहिं बि अहिड़े क़िस्म जा ज़िद्दियत वारा कम, माना पंहिंजी जान बि क़ुर्बान, पंहिंजी ज़िद्दियत को उसूल लॻो क़ाइदो। इन्हनि काफ़िरनि जे जवाब में मथां पत्थरनि जो मींहुं जो न वसियो, सम्झंदा असां हक़ ते आहियूं। ये दुनिया जे अंदरि बि माण्हू मिसाल ॾेई करे चवंदा आहिनि, साईं तव्हां दीन जो कमु कयो था, पोइ बि तव्हां मुस्लमान अज़ाब में, तकलीफ़ में, दुनिया जे अंदरि मुस्लमाननि जे मथां कहिड़ी आज़माइश आहे। फअमतिर अलैना, असांजे मथां पत्थरनि जो मींहुं वसा आसमान खां, या वरी को अज़ाब अचे। त मुस्लमाननि में बि हिकिड़ो हर्ज पइजी वियो त काफ़िर काबे जो ग़िलाफ़ पकड़े करे दुआ था घुरनि, पिट पारां तो घुरनि था, पोइ बि अज़ाब नथो अचे। छा मसइलो आहे भला? सचा बि असां अॼोके वक़्त में जिन जे दिल जे अंदरि सवाल पैदा थिए न, त उहे क़ुर जी हिन आयत खे ॾिसी करे पंहिंजो ईमान ताज़ो कनि। फरमाईंदा वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। फरमाईंदा इहो सवाल ई पैदा नथो थिए जो रसूल उन्हनि जे विच में हुजे, अल्लाह जो अज़ाब अचे। अल्लाह जो कानून आहे, अल्लाह पाक पहिरियां रसूल खे ॿाहिरि कढंदो, रसूल वेंदो त अज़ाब ईंदो। जेसीं रसूल ऐं ख़ासि करे हीउ रसूल उहो जेको तमामु अंबिया जो बि सरदार, तमामु अंबिया जो रबर, तमामु अंबिया जो इमाम।